ये असांजे हिन हिन ॾखण एशिया जे ॿोलियुनि में संस्कृत शायरी जेका आहे उहा तव्हां पढ़ंदव ऐं हाणे ॿोली ज़िंदा न रही आहे पर शायरी उनजी मौजूदु आहे। तव्हांखे पढ़ी ख़ुशी थींदी त उन ज़माने में बि संस्कृत ॿोली में जेके शाइर आहिनि उहे फिज़िकल लव खे, जिस्मानी मोहबत खे, ऐं मां हिकिड़ी हिते ॿी ॻाल्हि चवां त हीउ जेको असां वटि चयो वेंदो आहे न मजाज़ ऐं हक़ीक़त, मुंहिंजी ज़ाती तरह मुमकिन आहे इहा ॻाल्हि तकरारी हुजे घणी, मां सम्झां थो त मशरक़ी शाइरी में जेका शाइरी हक़ीक़त थी वञे थी इहो मजाज़ आहे, ऐं जंहिंखे मजाज़ चयो वञे थो उहा असल में हक़ीक़त आहे। हीअ मुंहिंजी ज़ाती इंटरप्रिटेशन आहे। हीअ समाजी पसमानदगी आहे, समाजी महरूमी आहे, समाजी तसवरनि जी ग़ुलामी आहे जेका हक़ीक़त खे मजाज़ करे पेश करे थी ऐं मजाज़ खे पेश करे हक़ीक़त करे। ईअं तमामु घटि शाइर थियनि था। उन में अयाज़ साहब जो सिंधी शाइरी में, मॉडर्न शाइरी में ऐं बुखारी ॿिन्ही जो हिकिड़ो इहे हिकिड़ा असांजा वॾा शाइर आहिनि जिन जी शाइरीअ में तव्हांखे ऐं बुनियाद आहिनि माण्हुनि जेके लिबरेट थियल माण्हू आहिनि, जिन जी शाइरी में इहा नज़ु उहो इज़हार आहे फिज़िकल लव जो। इन करे हसन दर्स जी शाइरी में बि तव्हां ॾिसंदव त हुनजा घणा नज़म आहिनि, उनजी पूरी शाइरी ग़ज़ल हुजनि, गीत हुजनि, त हुन में तव्हांखे फिज़िकल लव जी जेका टेम्पटेशन आहे, जेका ब्यूटी आहे, जेका स्प्लेंडर आहे, जेका उनजी हुस्नाकी आहे, उनजो बेसाख़्ता इज़हार मिले थो, जंहिं मां नज़र अचे थो त शाइर पंहिंजे दौर जे समाजी तसवरनि जो ग़ुलाम न आहे। शाइर पंहिंजे दौर जे कंज़र्वेटिव ऐं दकियानूसी जेके बंदिशूं आहिनि समाज जूं उन्हनि खां लिबरेट थियल माण्हू आहे ऐं हू पंहिंजे शाइरीअ में उनजो बरमरा इज़हार करे थो। मां तव्हांखे उनजा ॿ टे शयूं ॿुधाए ॻाल्हि खे पूरो थो कयां ऐं मुंहिंजे ख़्याल में उन में तव्हांखे वधीक मौज़ू, ॿोली ऐं समाजी जुरत जा तव्हांखे इज़हार मिलंदा। मां तव्हांखे कुझु शयूं ॿुधाइणु चाहियां थो। 170 हाणे जेको मौज़ू तव्हांखे ॻाल्हि कई मूं त हसन दर्स जा मौज़ू ॾिसिजो त केॾा अनोखा आहिनि, जंहिं हुनखे पंहिंजे टहीअ में ऐं पंहिंजे दौर में हिकिड़ो मुनफ़रद शाइर करे बीहारियो। नज़्म आहे ऐं नौजवान ज़रूरु ॿुधनि। चङो जो असांखे न दर्ज़ी मिलियो। हाणे मूंखे ॿुधायो दर्ज़ी जो तसवर ईंदे ई तव्हांखे को जमालियात, को हुस्नाकी काखे ज़िन ईंदी का? हिकिड़ो बिल्कुलु ग़ैर शाइराना हिकिड़ो इस्तारो खणी ऐं उनखे उहो कीअं थो पंहिंजे ॿोलीअ में हिकिड़ो नओं अंदाज़ सां बयानु करे, ज़िंदगी जे फ़लसफ़े खे बयानु थो करे। चए थो चङो जो असांखे न दर्ज़ी मिलियो, न को माप मन जी, न को कोर थी। हाणे दर्ज़ी जी जो बहानो खणी इहे ज़िंदगी जे हक़ीक़तुनि खे, जेके सब्जेक्टिव, जेके माण्हू जे मन जूं ॻाल्हियूं आहिनि, कीअं थो पेश करे त न को माप मन जी, उहा कपिड़े जी माप न, मन जी माप, ऐं दर्ज़ी बि उहो, न को माप मन जी, न को कोर थी, हयाती संदो हिरख फाड़े हवा, हयाती संदो हिरख फाड़े हवा, कज़ा जे कतर साण कोरे छॾियो। हाणे ॿोली गौर कजो मौज़ू ते, उनजे निभाइण ते। न को काज बीड़ो न कोई लॻो, न हाणे काज बीड़ो जीअं लिबास खे हसीन थो बणाए, तीअं ज़िंदगी में जेके माण्हू खे लॻनि था इमोशनल, रूहानी, तसवराती, तख़यलाती जेके काज बीड़ा, त चए थो त न को काज बीड़ो न कोई लॻो, सॻे खां सवा हीअ सुई सोच जी, सॻे खां सवा हीअ सुई सोच जी, अंधेरे में बखिया अजाया हाणे, सॻे खां सवा हीअ सुई सोच जी, अंधेरे में बखिया अजाया हाणे, पुराणा पिया थींदा वञूं पाण में, पुराणा पिया थींदा वञूं पाण में, लिंगनि जूं ही लीड़ूं लिकाए घुमूं, लिंगनि जूं ही लीड़ूं लिकाए घुमूं, टुटंदा फाटंदा था वञूं पाण में, अञा था चओ त बदन टांकबो, अञा था चओ त बदन टांकबो, असांखे त सूरनि सिबिया रखियो, असांखे त सूरनि चङो जो असांखे न धोबी मिलियो, चङो जो असांखे न धोबी मिलियो। हाणे धोबी को तसवर जमालियाती को, हिन जी इस्तेमालु ॾिसिजो। चङो जो असांखे लिकाए
लिंगन जूं ही लीड़ूं लिकाए घुमूं, टुटंदा फाटंदा था वञूं पाण में। अञा था चओ त बदन टांकबो, अञा था चओ त बदन टांकबो, असांखे त सूरन सिबिया रखियो, असांखे त सूरन सिबिया रखियो। चङो जो असांखे न धोबी मिलियो, चङो जो असांखे न धोबी मिलियो। हाणे धोबी को तस्वीर जमालियाती को हिन जी इस्तेमालु ॾिसिजो। चङो जो असांखे न धोबी मिलियो, सदियुनि जे सफ़र में था छिकबा रहूं, सदियुनि जे सफ़र में था छिकबा रहूं। विचो विच वारी वराए वई, किथे घाट अहिड़ो बि न कोई घड़ियो, जिते अॼु अखियुनि खे बि उजरो करियूं, जिते अॼु अखियुनि खे बि उजरो करियूं। ऐं ॾाढी सुहिणी आख़िर में ॻाल्हि कई अथसि, रुगो राह में आह आहे उभी, रुगो राह में आह आहे उभी, लखे लफ़्ज़ आंधीअ जियां अॼु उथिया, वई दज़ दिल ते दुखनि जी ॼमी। ऐं आख़िरी सिटूं निहायत हसीन अथसि, चए थो जिते जर अंदरि जीव नथो धोपिजे, जर पाणी हुजे, जॾहिं जर जे हूंदे बि माण्हू जो जीव अंदरि मन रूह ख़्याल धोपिजी न सघे, पोइ छा कजे। जिते जर अंदरि जीव नथो धोपिजे, उते अॼु बिना आब जे दोस्तो असांखे त धुधड़ धूड़ आहे धोई रखियो। हाणे तव्हां ॾिसंदव त ही का साॻो वर्जा न आहे, न ॿोलीअ जो, न फ़नी बंदिशुनि जो, न तरकीबुनि जो, न इस्तारनि जो, न ख़्याल जो, न मौज़ू जो। ऐं इहे शयूं हिकिड़े शाइर खे मुमताज़ करे बीहारियूं थियूं। तव्हांजो मां टाइम घणो थो वठां, ॿ हिकु शइ तव्हांखे ॿी ॿुधाए इन हवाले सां ॻाल्हि खे मां पूरो थो करणु चाहियां। मिसाल तौरु जेको मूं तव्हांखे ॿुधायो, जेको कांडेरे नाले हू हारी, हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो शाइर, हाणे हीउ वाक़ियो छा आहे त हुन जे ॻोठ में हिकिड़ो कूली रहंदो हो, उहो मरी वियो, उहो हारी वियो। ऐं हिकिड़ो कूली हो, ऐं कूली हिकिड़ो कूली माना हिकिड़ो नज़रअंदाज़ कयल, ज़माने जो लताड़ियल, हिकिड़ो ॼण बेवजूद, अदम वजूद, नॉन एंटाइटी, जंहिंखे ज़माने में जंहिंजे बारे में का माण्हुनि खे को पाड़े वारे ख़बर बि न हूंदी त केरु मरी वियो, उनखे शाइर कीअं थो महसूसु करे ऐं कीअं थो उनजो इज़हार करे। हाणे नज़म ॿुधियो था, जेका हुनजी हसासियत आहे, पर उन सां गॾोगॾु जेको उनजो समाजी शऊर आहे, हसासियत बि आहे त कूली जे मरण खे बि हू कीअं महसूसु थो करे, पर इहो हुनजो समाजी शऊर बि आहे त वॾे माण्हू जे मरण खे सभु को यादि करे थो, पर हिकिड़े नज़रअंदाज़ कयल, ज़माने जे लताड़ियल कूली जे हारी जे मौत खे शाइर समाजी तौरु कीअं थो बयानु करे, तव्हां हुनजो उनजो नज़म थो तव्हां ॿुधायो। कांडेरे नाले हू हारी, काल्ह मरी वियो सीए तप में, कांडेरे नाले हू हारी, काल्ह मरी वियो सीए तप में। कांडेरे जो ॾांदनि जोड़ो, कांडेरे जो ॾांदनि जोड़ो, प्रोफाइल आहे पूरो हुन हिकिड़ो माण्हूअ जो, उनखे कीअं थो पेश करे पंहिंजे नज़म में। कांडेरे जो ॾांदनि जोड़ो, पर सियारे चोरनि कायो, हा पर राति बि कारी आहे, हा पर सियारे चोरनि कायो, जंहिं ते कुते केॾो बाहियो, हा पर राति बिकारी आहे, जंहिंखां तोबह ज़ारी आहे। छा छा थी तारीख़ फिलोरे। हाणे कूली हिकिड़े हारी कांडेरे जे मौत जे खे हिन शाइरी ख़ूबी आहे त ही का ज़ाती इंस्पिरेशन खणी उनखे तख़यल में मथे खणी कीअं थो तारीख़ सां ऐं पंहिंजे समाजी शऊर सां जोड़े ऐं हिकिड़े हुस्नाकी सां पंहिंजी ॻाल्हि करे, इहो हुनजे शाइरी जी ख़ूबसूरती आहे। छा छा थी तारीख़ फिलोरे, चोरनि जा थी पेरा ड्राहे। हाणे जेको ॾांदनि जोड़ो कांडेरे जो चोराइजी वियो, चोर उनजी ॻाल्हि थो करे, पर कीअं उनखे थो जोड़े तारीख़ सां, त तारीख़ में बि ईअं आहे त तारीख़ चोरनि जा पेरा ड्राहे थी। छा छा थी तारीख़ फिलोरे, चोरनि जा थी पेरा ड्राहे, हुनजी ज़ाल त रिलियूं ठाहियूं, केॾियूं प्यारियूं भलियूं ठाहियूं, जंहिंमें हुन हुई निंड बि टांकी, वाह वाह, जंहिंमें हुन हुई निंड बि टांकी, पंहिंजो सारो नूर बि टोपियो, पंहिंजो सारो नूर बि टोपियो, उॾड़ल हर हिकु सूर बि टोपियो।
ॼण हुन सारो देश सिबियो हो। वाह वाह, हुनजी ज़ाल रिली सिबी, उहा रिली खे थो पेश करे, ॼण हुन सारो देश सिबियो हो, पंहिंजो हर आसीस सिबियो हो। सेब वॾेरनि वॾेरनि खे त वणी वियूं, सेब वॾेरनि खे त वणी वियूं, हुनखे रईस जेके जेके आख़िर मुफ़्त खणी वियूं, हुनखे रईस वॾे वटि वहंदे वहंदे कमु कंदे न, हुनखे रईस वॾेरे वटि हुनखे रईस वॾे वटि वहंदे पूरो साल ई नाओ थियो हो, हेल फसल बि त ढिलो थियो हो, ऐं लेखो बि त लाओ थियो हो, हुनखे कॾहिं ख़तु न आयो। हाणे तसवुरु ॾिसो, केॾी हिकिड़ी बारीक हसासियत आहे त हुनखे ख़्यालु थो त हिन माण्हू कॾहिं ख़तु बि न आयो ज़िंदगी में। हुनजी समाजी महरूमी, समाजी पसमांदगी, समाजी जेका हुनखे लताड़ियल हैसियत आहे, उनखे कीअं शाइर बयानु थो करे। हुनखे कॾहिं ख़तु न आयो, हुनखे कॾहिं तार न आई, हुनखे कॾहिं ख़तु न आयो, हुनखे कॾहिं तार न आई, हू जो कंहिंखे यादि न आयो, हू जो कंहिंखे यादि न आयो, हुनजी कंहिंखे सार न आई, हुनजी का एड्रेस न हुई, हुनजी का एड्रेस न हुई, हुनजो को घर नंबर न आहे, हुनजो घर आहे वाटर कप ते, हुनजो घर आहे वाटर कप ते, काल मरी वियो सीए तप में, कांडेरे नाले हू हारी। यानी हिकिड़े फ़र्द जे अलमीअ खे हू कीअं महसूस थो करे ऐं कीअं उनखे पंहिंजे समाजी नाहमवारी सां जे अक्सां ॾिसे थो ऐं कीअं उनखे तारीख़ सां कनेक्ट थो करे ऐं कीअं उनखे हिकिड़े अहिड़े अंदाज़ सां पेश थो करे जंहिंमें माण्हूअ खे रुॻो उन फ़र्द जो दर्द महसूसु न थिए, पर उनजे तबिके जो दर्द महसूसु थिए ऐं उनजे तबिके सां गॾोगॾु तारीख़ सां जे तनाज़ुर में इहा शइ माण्हू खे महसूसु थिए। इहा हसन जी शाइरीअ में ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि हुई। मां तव्हांखे हुनजी हिकु ॿी शइ ॿुधाए ॻाल्हि खे पूरो थो कयां, ऐं हीअ सॼी शाइरी जेका मां तव्हांखे ॿुधायां थो, इहा हुनजी जॾहिं उहो सफ़ा बिल्कुलु नंढड़ो नौजवान हो, हीअ सॼी शाइरी 85, 86, 87 ज़माने जी आहे। काइनात केॾी वॾी आहे, काइनात केॾी वॾी आहे, नज़्म जो, ऐं नज़्म जो 85 लिखियलु आहे। काइनात केॾी वॾी आहे, जा असां सभिनी सॾी आहे, सात ॼण का आरज़ू आहे, जा असां सभिनी सॾी आहे, सात ॼण का आरज़ू आहे, सात ॼण काई अॾी आहे। काइनात केॾी वॾी आहे, राति पोएं पहर में हिन कारे कहर में, राति पोएं पहर में हिन कारे कहर में, जिंदड़ी कमज़ोर आहे, जिंदड़ी हेकल जॾी आहे। काइनात केॾी वॾी आहे, जंहिं बि देश में वियासीं, जंहिं बि वेस में वियासीं, जंहिं बि देश जंहिं बि वेस में वियासीं, टहक तुंहिंजा ई ॿुधासीं, गुफ़्तगू तुंहिंजी गॾी आहे। जंहिं बि देश में वियासीं, जंहिं बि वेस में वियासीं, टहक तुंहिंजा ई ॿुधासीं, गुफ़्तगू तुंहिंजी गॾी आहे। काइनात केॾी वॾी आहे, चंड तारनि जी खुदाई, चंड, हाणे ॿी सिट ॿुधियोसि, चंड तारनि जी खुदाई, हीअ मिलण जहिड़ी जुदाई, चंड तारनि जी खुदाई, हीअ मिलण जहिड़ी जुदाई, जेतिरो वेझा थियासीं ओतिरी परते छॾी आहे। काइनात केॾी वॾी आहे। आख़िरी नज़्म मां हुनजो पढ़ी ॻाल्हि खे हिते पूरो थो कयां, ऐं जीअं त नौजवान वेठा आहिनि ऐं हुनजो हीउ नज़्म जेको आहे उहो हूअं बि तमामु मशहूरु थियो नज़्म हुनजो, पर उनजी मां ॿी थो सां ॻाल्हि करणु चाहियां। हुनजो मशहूरु नज़्म आहे सारी सिंध प्रिय जो पाछो। हाणे इहा त थी नज़्म जी ॻाल्हि मशहूरु, त ॾाढो सुहिणो नज़्म आहे, पर असांजो जेको अदबी तनक़ीद जो कमु आहे या परख जो कमु आहे, मैथ्यू आर्नल्ड हिकिड़ो वॾो नक़ाद हो अदब जो, उन ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे हिकिड़ी। हुन चयो आहे त शाइरी नसर खां इन में मुख़्तलिफ़ हूंदी आहे, त शाइरी जिते इमोशनल हूंदी आहे, तख़यलाती हूंदी आहे, उते शाइरी घणी कल्चरल हूंदी आहे। शाइरी जेका आहे उहा इहा हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे कंहिं बि शाइर जी, त हुनजे शाइरी में किरदार केतिरा घणा आहिनि। किरदार रुॻो माण्हू न आहे, किरदार हर उहा ऑब्जेक्ट आहे जेको असांजे माहौल में, पोइ उहो फितरी हुजे, समाजी हुजे,
सियासी हुजे ऐं माहौलियाती हुजे, सकाफ़ती हुजे। हीअ लतीफ़ साईं आहे। लतीफ़ साईं जे ससुई जे 5 सुरनि में रुगो जेको उठ खे जेको जीअं हुन जिन नालनि सां बयानु कयो आहे, इहो किरदारु आहे। त शाइरीअ में कंहिं शाइर जे तस्वर जे दायरे में केतिरा घणा किरदार आहिनि, इहा शइ तमामु अहमियत थी रखे। ऐं मां हीउ नज़्म हुनजो इन ख़्याल खां तव्हांखे ॿुधायां थो त हसन जो हीउ नज़्म ॼण त सॼी सिंध जी जेका जाग्राफ़ी आहे ऐं जेका सूंहं आहे, जेका हुस्नाकी आहे, उनखे हिकिड़े नज़्म जे भाकुर में भरे कीअं थो उहो सॼी सिंध जे हुस्न खे पेश करे। ऐं इन ते ॻाल्हि मां पंहिंजी पूरी कंदुसि। हुनजो नज़्म आहे, सारी सिंध पिणीअ जो पाछो जेको जर ते जाॻे थो। सारी सिंध हाणे पाछो जाॻे थो। सारी सिंध ऐं इंतिहाई जेके आर्टिस्टिक हुनजा जेके फ्लैशिस आहिनि उन शाइरी में, इहे उनखे तमामु हसीन बणाइनि था। सारी सिंध पिणीअ जो पाछो जेको जर ते जाॻे थो, थधि वसे थी वारीअ ते। थधि वसे थी। हाणे हिन नज़्म में सिंध जा शहर, सिंध जूं मौसमूं, सिंध जूं जायूं, सिंध जा तारीख़ी माॻ, उन्हनि जी अहमियत, उन जा माण्हू, उन जा मिज़ाज, उन जा अंदाज़, इहे हिकिड़े शाइर जीअं पंहिंजे पूरे देश जी हिकिड़ी हुस्नाकी खे कंहिं नज़्म जे भाकुर में भरे को पेश करे, त ईअं हुन पेश कयो आहे। थधि वसे थी वारीअ ते, थूहर थूहर निंड करे थो। थधि वसे थी वारीअ ते, थूहर थूहर निंड करे थो। हिकिड़ो ख्वाब सुहानो जेको, हाणे शाइर खे इते ख़्याल थो अचे। हिकिड़ो ख्वाब, इहो मंज़र ॾिसी हुनखे ख़्याल थो अचे। हिकिड़ो ख्वाब सुहानो जेको रोज़ अखियुनि में खेप भरे थो। उहो कहिड़ो ख्वाब आहे ऐं तसवर कहिड़ो आहे, उहो नज़्म में हू बयानु थो करे। कारो नांग मथां चांड्रोकी, कारो नांग मथां चांड्रोकी, कारूं झर ते मोर नचे थो। कारूं झर ते मोर नचे थो। मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो, मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो, सारी सिंध पिणीअ जो पाछो। हुनखे इहो ख़्यालु थो अचे त हिते फ़र्क़ु करणु ॾुखियो थी पियो आहे त महबूब पिणी आहे, सिंध पिणी आहे या पिणी सिंध आहे। इहा हिकिड़ी लेवल थिए थी कॉग्नेटिव, जॾहिं माण्हूअ जी मुहबतुनि जूं सरहदूं मिली थियूं वञनि ऐं माण्हू कॾहिं फ़र्क़ु करण जे क़ाबिल नथो रहे। जीअं की हिकिड़े मौलवी साहिबु पुछो हिकिड़े सूफ़ी खां, चई तूं निमाज़ नथो पढ़ी, चई तव्हांखे थो यादि अचे अलाह 5 भेरा, मूंखां विसरे ई नथो। जॾहिं मूंखां विसरे ई नथो त मां हुनखे यादि छो कयां 5 भेरा? तव्हांखां विसरी वेंदो हूंदो, तव्हां त 5 भेरा यादि कयोसि। मुंहिंजे दिलि में ऐं मन में हर वक़्तु मौजूदु आहे, मूंखां विसरे त मां यादि कयांसि न कंहिं ख़ासि घड़ी ते। त ईअं इहा हिकिड़ी मुहबत जी हिकिड़ी लेवल अचे थी माण्हू जी, जॾहिं माण्हू इन मक़ाम ते पहुचे थो। होॾां लाड़ लिखे जो लेखो। ऐं हसन दर्स जी शाइरीअ में जेतोणीकि ॿिया सभई रंग आहिनि, पर घणो असरु हुन ते लाड़ जो आहे, ॿोली जो बि, मिज़ाज जो बि ऐं माहौल जो बि, ऐं घणो रहियो बि हसन पंध बि घणा इन पासे जा घणा हुआ। होॾां लाड़ लिखे जो लेखो, सारियुनि मंझि सुहाई आहे, मुंहुं में पाण उहा ई आहे। मुंहुं में पाण उहा ई आहे। दिलि जे केटी बंदर ते का, दिलि जे केटी बंदर ते का, तुंहिंजी ॿेड़ी लंगर थींदी। दिलि जे केटी बंदर ते का, तुंहिंजी ॿेड़ी लंगर थींदी। ठटे मंझि उघाड़ो थींदे सरमद। ॾिसो इस्तारा कीअं थो तारीख़ सां रेफर करे, माहौल सां, कल्चर सां ऐं हिस्ट्री सां। केटी बंदर ते का, तुंहिंजी ॿेड़ी लंगर थींदी। ठटे मंझि उघाड़ो थींदे, मूं न ईअं को ॼातो हो। ठटे मंझि उघाड़ो थींदे, मूं न ईअं को ॼातो हो। सभु सिजावल जूं बाज़ारूं, सभु सिजावल जूं बाज़ारूं, तुंहिंजे ख़ुशबूअ में खुलंदियूं। सभु सिजावल जे ऐं जेके कुझु हाकिम आहिनि उन्हनि जे बाक़ी घणे भाङे कातिल जलाद हाकिम फुरण आया अरहून तुरखान उहे दफ़नदल आहिनि। ऐं माण्हू जे वीचारा दरवेश थींदा आहिनि त शायदि हिते को ओलिया सुता पिया आहिनि। सवाइ कुझु माण्हुनि जे मकली जलादनि जो क़ब्रिस्तान साड़ियूं, ही हाणे सुता पिया आहिनि क़ब्रुनि में, को उन्हनि खे उते कुता पेशाब कंदा आहिनि। हाणे तंज़ ॾिसिजो शाइर जो तारीख़ जे कॉन्टेक्स्ट में, मकली रोज़ पवे थी मुर्की, कॉन्टेक्चुअल ॻाल्हि आहे। कंहिंजे कारण किताब जलायूं, ओजागे जा ख़्वाब जलायूं। फातिह सभु सुता पिया आहिनि, फातिह सभु सुता पिया आहिनि। सभु मुजावर चर्स पीअनि था। दूर मुहाणो पंहिंजे पुट खे,
दूर मुहाणो पंहिंजे पुट खे ओछे कम ते गारियूं ॾिए थो, पाणीअ में को छपको थिए थो, आड़ी नेठ उॾामी पए थी, मंदरकशी आड़ी नेठ उॾामी पए थी, ऐं छा थी आड़ी जो जेको उॾामण आहे, जेको भड़को ॾियणु आहे, उहो छा थो ॿुधाए त सारी सिंध प्रिय जो पाछो, जेको जर जागे थो। होॾां लक हाणे हेठि थो लहे, हेॾे हे मथे अचे थो, होॾां लक जबल जो ॾाको, होॾां लक जबल जो ॾाको, शाम पहाड़नि मंझि रिढ़े थी। इहे फ्लैशिस शाइराना जेके हूंदा आहिनि, इहे असांजी शाइरी जी ख़ूबसूरती आहिनि। जबल जी हर को ॻाल्हि करे सघे थो, पर इहा ॻाल्हि करनि त शाम पहाड़नि मंझि रिढ़े थी, पंहिंजे ख़ुदि सां पाण विढ़े थी, पंहिंजे ख़ुदि सां पाण विढ़े थी, पत्थर पत्थर तन्हा आहे, पत्थर पत्थर तन्हा आहे, हर नए नंढड़ी नांगण आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त इहो मथे काछे जो पूरो पासो, जबल जो पासो जेको आहे, इहे नंढियूं नंढियूं नयूं हूंदियूं आहिनि। हर नए नंढड़ी नांगण आहे, वासिंगन जो पंधु परे आहे, वासिंगन जो पंधु परे आहे, जित धरतीअ जी सख़्ती आहे, कीअं चइजे बदबख्ती आहे, जित धरतीअ जी सख़्ती आहे, कीअं चइजे बदबख्ती आहे। माण्हू माण्हूअ साण मिले थो, माण्हू माण्हूअ पत्थर अकेलो आहे, पत्थर अकेलो आहे, माण्हूअ साण मिले थो, पत्थर मंझि गुलाब खिले थो। लकी शाह सदर ते सांझी ॾीए मां हिकु ॾेख ॾिसां थो, लकी शाह सदर ते सांझी ॾीए मां हिकु ॾेख ॾिसां थो। छा थो ॾेख ॾिसां त सारी सिंध प्रिय जो पाछो, जेको जर ते जागे थो, कहंदे नेठ काछो, कहंदे नेठ कछींदे काछो, पंहिंजो पाण लताड़े पाछो, पंहिंजो पाण लताड़े पाछो, दूर थियासीं छा थियो, तोखां दूर थियासीं छा थियो, छणंदड़ बूर बणियासीं छा थियो, पीला गुल बणियासीं छा थियो। सखर जिते पाण वेठा आहियूं, सखर सोन सरीखो आहे, रोहिड़ी रूह लताड़े ईंदीअ, रोहिड़ी रूह लताड़े ईंदीअ, जे दरिया ते भुलिजी ईंदीअ, जे दरिया ते भुलिजी ईंदीअ, पंहिंजे पाण खे ख़ुदि तकींदीअ, पंहिंजे पाण खे ख़ुदि तकींदीअ, तुंहिंजी ज़ात ई तोसां मिलंदी, तुंहिंजी ज़ात ई तोसां मिलंदी, तूं मां रोई तो मां रोई साम्हूं खिलंदी, सचल इश्क ॿुधाने थी वे, सारी सिंध प्रिय जो पाछो, जेको जर ते जागे थो। त मां सम्झां थो त असांजी ॿोली ऐं ख़ुशनसीब आहे जंहिंखे हसन दर्स जहिड़ा हिकिड़ा सुहिणा ऐं मुनफ़रद ऐं तख़लीक़ी शाइर नसीब थिया, ऐं असां तव्हां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त न रुॻो उन्हनि शाइरनि खे पढ़ूं, उन्हनि खे ॻाल्हायूं, उन्हनि जी ॻाल्हि खे हर जाइ ते पहुचायूं, पर उन्हनि खे सिंध जी जेका मजमूई सूंहं आहे उनजी सूंहं सम्झूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे ध्यानु सां ॿुधो।